स्टेट डायरेक्टर मुश्ताक साहब, असांजे अदबी कुटुंब जो वॾो मोहतरम हाजी अब्दुल्ला शाह जमैर साहब, स्टेट डायरेक्टर दोस्तों, पिंडाल में साथियों, जीएसएमडी खां पहिरियां वाधायूं पेश कयां थो मुमताज़ मुस्तफ़ा खे ऐं सिंधियत बि संगत कुझु जे कारकुननि खे जंहिं ख़ूबसूरत महफ़िल मचाई, सिंध जे शऊर खे गॾु करण जी कोशिशि कयनि। शाइर शऊर जी पैदावार आहे, पर अफ़सोस थो थिए त उहो सिंध जो शऊर जंहिंखे सिंध जी अॻुवाणी करणी आहे, उहो शऊर छिड़ियो हेॾो सारो शऊर घटि थियो ऐं हिकदमि छिड़छड़ थी वियो। एतिरे ताईं उनखे उथी बि न सघियासीं। ऐं ताज़ो जॾहिं मां सुबेदरे में मुशाइरो अटेंड कयो, अॼु हिते मुशाइरो अटेंड कयो त मूं थोरो फेटा कई शाइरीअ जी। खिरपुरा वारे पासे क़ौमी शाइरी जो वधीक आहे, क़ौमी शाइरी वधीक लिखी वञे थी ऐं उनजे शाइरीअ में धरती घणी ॻाल्हियूं आहे। अॼु वरी हेॾा दिन हूंदो आहे, हेॾे इश्क वधीक आहे, इश्क वधीक सवाइ वठण आयो आहे। ऐं हेॾे ॾुखे वक़्त में जॾहिं सिंध जे हारी जो, सिंध जे आबादगार जो, सिंध जे माण्हू जो मुआशी कल्याण पियो थिए ऐं सिंध में धारनि जी दादी भेण जी सीपे जहिड़ा कान मसइला सिंधी माण्हुनि जे साम्हूं आहिनि। सिंधी लख एकड़ ज़मीन धारनि जे हवाले कई पई वञे। उन अहिड़ी ॾुखियनि हालत में सिंध जे शऊर खे, सिंध जे शाइर खे, सिंध जे अदीब खे, सिंध जे लेखक खे सिंधी माण्हुनि जे किरदार अदा कयो। छाजे करे शाइर ऐं लेखक उहो नफ़्स शनास डॉक्टर आहे क़ौम जो, जेको हिकु मायूस कुंड में वेठल कंहिं सियासी कारकुन खे, कंहिं माण्हू खे, कंहिं क़ौम खे कढी निर्वाह करे अहिड़ा रस्ता ॾेखारे सघे थो, अहिड़ा जोश ऐं जज़्बो ऐं जुस्तजू पैदा करे सघे थो जो उहा इनकलाब उभारे सघे थी। ऐं उहो शाइर आहे जेको हिकिड़ा बिठल मुजाहिद सिपाहीअ खे पंहिंजे लफ़्ज़नि जी जादूगरीअ सां अहिड़ो मायूस करे कंहिं कुंड में घुसाए सघे थो। त अॼु असां ते इहो ॿार आहे, सिंधी अदबी संगत ते ॿार आहे, सिंध जे शाइर ते इहो ॿार आहे, सिंध जे लेखक ते ॿार आहे। उथो ऐं पंहिंजी धरतीअ जी अॻुवाणी कयूं ऐं पंहिंजे माण्हुनि खे हिकिड़े इनकलाब जो रस्तो ॾेखारियूं। हिन धरतीअ ते जेके ज़ुल्म आहिनि, हिन जो आज पियल आहे, पर किरदारु अदा कयूं। सिंध सलामत।